पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर अगवान सेनेटर ताज हैदर चयो आहे त सिंध में ज़रई पानी की संगीन खोट सबब सिंध की ज़रायत के वडो नुक़सान पहुचण जो ख़दशो आहे। पंजाब में सारियाले फसल की पोखाई तेजी से जारी है, जेको अमल सिंध के आबादगारन से वडी नाइंसाफ़ी है। अहिड़ो इज़हार हुन सखर बैराज ते आपाशी अमलदारन खां पानी की मौजूदा सूरत हाल बाबत मालूमात हासिल करण बाद मीडिया से ॻाल्हाईंदे कयो। सेनेटर ताज हैदर वधीक चयो आहे त तरबेला ऐं मंगला डैम मां पानी विर्छ वारो निज़ाम सही न हुजण करे सिंध के हिस्से जो पानी घट मिले पियो। जड॒हिं त नवां डैम बि ठहन पिया, पर इरसा के पानी विर्छ वारे निज़ाम के दुरुस्त करण घुर्जे। सखर, बदीन, ठट्टो ऐं ॿियनि ज़िलनि में पानी की सख्त खोट है, जंहिं करे ज़मीन में फसलन की पोखाई के अकापारी धक रसे पियो। ताज हैदर चयो त हुकूमत पानी मां सस्ती बिजली ठाहिण लाइ ज़रूर कदम खणे, पर सोलर ते बि सस्ती बिजली हासिल करे सघिजे थी।